दोस्तों अस्सलाम वालेकुम। बादशाह ऐं सत वज़ीर जी कहानी। एक बादशाह हो ऐं खेनि सत वज़ीर हुआ। उन्हनि मां हिकु वज़ीर तमामु घणो ॾाहो हो। हिक भेरे बादशाह जे दरबार मां चोरी थी, जंहिं ते बादशाह खे शक थियो त चोरी मुंहिंजे वज़ीरनि मां कंहिं वज़ीर कई आहे। तंहिं ते बादशाह सभिनी वज़ीरनि खे दरबार में घुरायो। तंहिं ते अकुलमंद वज़ीर चयो त बादशाह सलामत, जेकॾहिं इजाज़त हुजे त मां कुझु हिननि वज़ीरनि खे कुझु ॿुधाइणु चाहियां थो। तंहिं ते सियाणे वज़ीर ॿियनि वज़ीरनि खे चयो त तव्हां सभु कतार ठाहे बीहो। हू कतार ठाहे बीठा। वज़ीर लठियूं खणी आयो, हिकु हिकु करे सभिनी खे ॾिनाई ऐं चयाईं त जेको चोर हूंदो उन जी लठ 3 इंच वधी वेंदो। ईअं चई वज़ीरनि खे मोकिले छॾियाईं। जेको चोर हुयो उन लठ खे भञी 3 इंच नंढो करे सुबुह जो दरबार में हाज़िर थियो। सियाणी वज़ीर जे जीअं ई नज़र पई त हिननि जी लठ 3 इंच नंढो ॾिसी सम्झी वियो त ही चोर आहे ऐं सज़ा बि हिनखे ॾिनी वञे। दोस्तों हिन कहाणी मां असांखे कहिड़ो सबक़ मिले थो ऐं हिन कहाणी जो कहिड़ो मक़सदु निकिरे थो। दोस्तों हिन कहाणीअ खे सम्झी मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा त जीअं ॿिया कहाणी तव्हां ताईं पहुची सघनि। अस्सलामु अलैकुम।